दोस्तों जीअं त अॼु 12 रबियुल अव्वल जी रात आहे ऐं असां जूं तख़लीक़ूं इल्म अदब खां सवाइ ऐं पंहिंजे दीन खां सवाइ नामुकम्मल आहिनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत आहे। जश्न ईद मिलाद नबी आहे। हर मुसलमान जे दिलि में हिकिड़ो प्यार मोहब्बत ख़ुलूस ऐं इबादत जो जज़्बो हर मुसलमान वटि आहे। ज़ाहिर आहे अॼु असांजा तख़लीक़कार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे एतिराम में अक़ीदत में पंहिंजूं नयूं लिखी आया आहिनि ऐं उन ते कंहिं बि मुसलमान जी का बि इख़्तिलाफ़ी राय न आहे। असीं सभई हिन से मुतफ़िक़ आहियूं, सभई हुन जा अक़ीदतमंद आहियूं, ख़त्म नबूवत जा अक़ीदतमंद आहियूं। त असां हिन ते जेको आहे सो तारीफ़ खां सवाइ कुझु नथा चई सघूं ऐं शाहिद उदास टिखड़ाई बि उन ई सिलसिले जी अॼु कोई लिखत खणी आया हुआ ऐं असीं खेसि बि जस लहणे जो अहिड़े मौक़े ते मौक़े जी मुनासिबत सां लिखी आया आहिनि ऐं इन ई मौक़े जी मुनासिबत सां असांजो श्रंगार जो बहितरीनु लेखक मियां मुख़्तियार निज़ामाणी अक़ीदत मां चंद लफ़्ज़ लिखी आया आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में। खेनि गुज़ारिश आहे त मियां मुख़्तियार निज़ामाणी खे त हू नज़राने अक़ीदत पेश कनि। दोस्तों असांजी राति जेका सा भलाई रात आहे ऐं पंहिंजो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको सो विलादत जी रात आहे। इन हवाले सां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में ये फ़क़ीर कुझु अर्ज़ु रखंदो तमामु सॼी संगत जे साम्हूं। हज़रत अवल में अल्लाह जी सारा करियां सुभान, सारे जग जो साईं या सदा खां सुल्तान, जोड़ूं जोड़े जग सां जोड़िया कई जहान, राज़िक रहबर रब सतार सो राज़ी थियो रहमान, अहमद जाओ अरब में बाक़ियो सारो अरबुस्तान, मिठो नालो मोहम्मद जो मां रखियो महान, साराया सैयद गे पंहिंजा माउ पीउ करे कुर्बान, समुंड मस वण धरती करे कागज़ कलमदान, कोट गिरी पिया कुफर जा था काफ़र परेशान, ॾिसी लछण लालण जा था लोभी लॼी दान, सचे कूड़े हक़ बातिल में फ़र्क़ कयो फुरकान, बुख़ल में बताल थी विया बख़ील ऐं बेईमान, मिठे मीर मदनी कंहिंजी कान कढी कान, अल्लाह रखिस अमान में ॾिनस अंदर जो ईमान, किलो करे कल्ब के मथां नाज़िल कयो क़ुरान, परवर पंहिंजे प्यारे खे कयो महफ़िल जो मिज़मान, वज़ू करे विर्द सां ॾिठो मुरसल मथे आसमान, बुराक आयो ब्रह्मा करे अरबीअ खे ऐलान, त पेर रखो पुठीअ ते करियां प्रीत संदो परवान, पहिरीं मंज़िल महदार जे थी अक्सा ते आसान, अंबिया सरा उथी जमा कंहिं ॾिनी अज़ान, उथियो इमाम अरबी जे जमायत पढ़ी जवान, पोइ राई थिया रमज़ मञा छॾे अक्सा जो आस्थान, सिंगार वियो बेश्त के जा गद गद गुलिस्तान, जिन मलाइक झूमी या था रोशन परिस्तान, हादी जे हुस्न में बि हूरियूं तूं हैरान, ॾिसी गुल गुलाब जो गशी थिया गिलमान, सचो ॾिसी सरा थिया सभु दासियूं ऐं दरबान, चवनि अजब आयो अल्लाह सां मिलण ही इंसान, पोइ पहुता उन जाइ ते जिते जली जिबरील जान, आवाज़ आयो अरबी खे त अच मिठा महिमान, ॿिन्ही संदी ॻाल्हिड़ी कहिड़ी बात गजे बयान, मिलिया ॿई पाण में फ़कान काब कौसैन औ अदना जे इम्कान, सॾे पंहिंजे महबूब खे जो मालिक महिरबान, सोने खे ॾिनियूं सूखड़ियूं ऐं सिक संदो सामान, अहद ॾींहुं उम्मत लाइ निमाज़ 5 वक़्त गान, साल इन में सड़ी वो शर संदो शैतान, सुबुह जो सिद्धी कई तस्दीक जंहिंजो आला आहे शान, हमराज जो हैदर हो उमर ऐं उस्मान, सलवात पढ़ो सरवर ते मनवा मुसलमान, रखो दिल ते दास्तान निज़ामानी मुख़्तियार चवे। सुभान अल्लाह मियां मुख़्तियार निज़ामाणी। साईं महिरबानी, साईं महिरबानी, 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 महिरबानी।